जे बानी चेयरमैन मोहम्मद सफ़र चांडियो जी 3 वर्सी 7 अप्रैल ते नवाबशाह में थी रही है। सचवा जा साथी भरपूर नमूने से तैयारियों कन पिया। सचवा जो मरकजी अगवान इमाम अली चांडियो सचवा लाल शहीद बेनज़ीराबाद के पार्टी की चाकिंग और पार्टी की दीवारुन ते झंडन वारो जो सिलसिलो है वो उनजो शुरू आ। सचवा जी जेके सरगर्मियों आहिनि 7 तारीख़ ते बानी चेयरमैन मोहम्मद सफ़र चांडियो जी जेका वर्सी नवाबशाह में थी रही है उन जूं तैयारियूं ज़ोरन शोरन सां जारी आहिनि। हिन वक़्तु असांजी सचवा जे मरकज़ी चेयरमैन गुलाम अकबर सारंग चांडियो सां ॻाल्हि ॿोल थी ऐं गुलाम अकबर सारंग चांडियो ॿुधायो त सचवा हिन दफ़े तारीख़ 3 सालनि खां पोइ हिन दफ़े सचवा जे बानी चेयरमैन मोहम्मद सफ़र चांडियो जी वर्सी भरपूर नमूने सां मल्हाईंदी ऐं इंशाअल्लाह सॼी सिंध शिरकत कंदी। ॿिए तरफ़ असांजी ॻाल्हि ॿोल थी आहे सचवा जे मरकज़ी सेक्रेटरी जनरल अब्दुल मलक चांडियो सां उन सिंध सचवा समाचार के ॿुधायो त कराचीअ मां भरपूर नमूने सां नवाबशाह वारे जलसे में शिरकत थींदी ऐं कराची जा 4-5 ज़िला भरपूर अंदाज में शिरकत कंदा। ॿिए तरफ़ ठटे मां असांजी ॻाल्हि ॿोल थी आहे सचवा जे मरकज़ी सीनियर वाइस चेयरमैन मौलवी मोहम्मद कासिम चांडियो सां जंहिं ॿुधायो सचवा समाचार के त हिन दफ़े ज़िले ठटे जा दोस्त भरपूर नमूने सां शिरकत कंदा। ॿिए तरफ़ बदीन जे दोस्तनि सां सचवा समाचार जो राब्तो थियो ऐं उन सिलसिले में बदीन जे असांजे दोस्त ऐं सचवा जे मरकज़ी अगवान अब्दुल गफूर चांडियो ॿुधायो त हिन दफ़े असांजियूं मीटिंगूं बि थियूं आहिनि ऐं इंशाअल्लाह भरपूर अंदाज में हिन प्रोग्राम में शिरकत थींदी 7 अप्रैल वारे प्रोग्राम में। तो हिन तैयारियुनि मां असीं अंदाज़ो लॻाए सघूं था त सचवा सॼी सिंध मां पंहिंजे बानी चेयरमैन मोहम्मद सफ़र चांडियो जी वर्सीअ में भरपूर नमूने सां शिरकत कंदी।